नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त ख़ैबर मां ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स लेबर ब्यूरो डिवीज़न हैदराबाद जो नओं चूंडियल सदर ख़ालिद कमरानी पंहिंजे साथी मेंबरनि सां बिटशा पहुची वियो। डिवीज़नल सदर ख़ालिद कमरानी डिस्ट्रिक्ट मटियारी जे पीपल्स लेबर ब्यूरो जे सदर मक़बूल हुसैन मेमून अली मोहम्मद समू ऐं ॿियनि सां गॾु दरगाह बिटाई ते हाज़िरी बिलाल भुट्टो ज़रदारी पारां ऐलानियल किसान मार्च जो ज़िले मटियारी पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। लेबर ब्यूरो डिवीज़नल सदर ख़ालिद कमरानी पीटीआई खिलाफ पीपल्स पार्टी पारां शुरू थींदड़ हारी मार्च न्याज़ी हुकूमत लाइ आख़िरी मार्च साबित थींदी। लेबर ब्यूरो मटियारी ज़िलो पीपल्स पार्टी जो किलो आहे। तव्हांजी अवाम हमेशा भुट्टो ख़ानदान सां साथ निभायो आहे। अली मोहम्मद समू जनरल सेक्रेटरी लेबर ब्यूरो मटियारी नए डिवीज़नल सदर जे मटियारी ज़िले जे उहदेदारनि सां मुलाकात। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।